दिलार खान चाकर खान जिंदा है ऐं हू अकबर खान जी कैद में आहे। तोखे पक्का है छा अकबर खान सौट खे मारियो ना है? चाकर खान को आम माण्हू न आहे जंहिंखे अकबर खान मारे ऐं खॾ खणी हुन में तपन करे छॾे। अकबर खान खूब ॼाणे थो त चाकर खान जो खून हुनखे एतिरो त महांगो पवंदो जो हुन में खून बहा भरण जी सबब न रहंदी। पोइ तूं ई खणी ॿुधा अहिड़े शख़्स खे हू जल्दी छो मारींदो? मंसूर खान सौट चाकर खे अकबर खान जी कैद मां छॾाइण लाइ मूंखे तव्हांजी मदद खपे। तव्हां जेका बि मूंखां मदद घुरंदो मां उहा करण लाइ तयारु आहियां, पर हुन खां पहिरियां हिकु सलाह ॾींदुसि। कहिड़ी सलाह ॾींदे? ॻाल्हि कर। मां चवां थो त तूं हींअर ई अकबर खान ॾे निकिरी वए ऐं अकबर खान खे फ़ैसिले में आणण जी कोशिशि कयो त जीअं हू ॻाल्हियुनि ज़रिए चाकर खान खे आज़ादु करे। जेकॾहिं हू ॻाल्हियुनि लाइ नथो मञे ऐं ॻाल्हियुनि खां इनकार थो करे त पोइ ज़ोर आज़माई बि कंदा। ठीकु आहे मंसूर खान, मां हींअर ई अकबर खान खां निकिरां थो। मां पूरी कोशिशि कंदुसि मंसूर खान ॻाल्हियुनि ज़रिए ई सौट खे हुतां आज़ादु करायां। जेकॾहिं अकबर खान ॻाल्हियुनि में नथो अचे न त पोइ ॾींदासीं बारूद खे बाहि। जेको बि ताक़तवर हूंदो उहो ई ज़िंदा रहंदो। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।